नाज़रीन, घारो जो रहवासी गरीब पोरियत कैंसर जड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण सबब बिस्तरे भेड़ो थी वियो। गुरबत सबब वारिस पोरियत जो इलाज कराइण खां बि क़ासिर आहिनि। पोरियत जे बुढ़ड़ी अमर ऐं ॿियनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं घारे जे हैदरी मोहल्ले में, जिते असां सां गॾु गुल मोहम्मद जेको मौजूद आहे असां वटि। 23 सालन जो ही नौजवान है, जंहिंजा 2 बच्चा आहिनि ऐं इंतिहाई कसम पुरसी जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। मुज़ी मर्ज़ सां विढ़ंदे हिन खे तक़रीबन 9 महीना थी चुका आहिनि। हलूं था हिननि जे विरसा सां ऐं हुननि खां पुछूं था हिन ई हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। गुल हसन मला असांजे पाड़े जो गरीब मिसकिन पोरियत माण्हू आहे, जेको काफ़ी अरसे खां कैंसर जहिड़े ख़तरनाक मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। ये गरीब घराणे सां तालुक़ हुजण सबबि हिन जे वारसनि वटि जेके बि जमा पूंजी हुई या जेको माल मता ढगा ढोर हुआ खपाए हिन जे इलाज ते ख़र्च कयूं। हाणे हिननि गरीब मिसकिननि जी कंडीशन इहा आहे त हिननि वटि घर में खाइण लाइ कुझु कोन्हे। तमामु ही मुंहिंजो पुटु आहे, हिनखे ॾाढो में सूर पियो, पर जेकी मिल्कत माया हुई असांजी सो असां ख़तमु करे छॾी हिन ते। हाणे असांखे खाइण लाइ नथो मिले जे असीं हिन जो इलाज करायूं। हाणे में सूर पियो हुन में जहिड़ो कर हुनखे आस्ते आस्ते थोड़ी थोड़ी मां जजी थी वई पोइ डॉक्टर खे ॾेखारूं हाणे हुन में जहिड़ो कर डॉक्टर ने कैंसर ॿुधाई। हाणे इलाज न जेका 5 दवा सो ख़तमु करे चुकिया आहिनि। हाणे कुझु बि कोन्हे आई सिंध सां जेको वई हुन अपील आहे उन सां ऐं हिन जो इलाज करायूं, मदद कनि। मूं जेको ॾिसण में अचे पियो ऐं हिनखे वीचारे खे ऐं कैंसर बीमारी डॉक्टर ॿुधाई आहे। जेकी बि शइ घर में हुई अलो तलो सभु विकिणी हिन जे पोयां माना ख़र्च करे ऐं ख़तमु करे छॾी। ऐं हिन खां पोइ ऐं हिन जा नंढड़ा 2 बच्चा बि आहिनि, हिकिड़ी घरवारी बि आहे ऐं हिनखे खाइण लाइ बि हिन वक़्तु माना नथो मिले। पहिरीं ॾाढ में सूर पियो, कुर्बानी वारी ईद आई, हुन में जिन काठी हणण सां ॾाढ में सूर पियो। डॉक्टर शाम खे ॾेखारियोसीं मकलीअ ते, हुन इलाज कयोसि, हुन मां फ़र्क़ु थोरो पियो ते न थी पियो। पोइ हल असां घणेई डॉक्टर माना कोर्स करायोसीं। हाणे झिरकनि वारो डॉक्टर हुन जो इलाज करे पियो। 40,000 50,000 हुजनि, हाणे असीं ग़रीब केॾा खणी वञूं। जेको असांजे माल मिल्कत हुई असां विकिणी ख़तमु कई असां पंहिंजे भाउ जे लाइ। हाणे असीं अची रहिया आहियूं घारे शहर में, किराए ते रहंदी आहियां, पंहिंजे भाउ खणी आई आहियां चाको, पोइ असां सां मदद करणु चाहे। जी ही हुआ असां सां गॾु गुल हसन मल्लाह जा घरवारा। हिन जंहिं ॿुधायो त हिन टाइम ते जेको आहे हुननि जेको हुननि वटि हो सभु हुननि जेको आहे हिन जी बीमारी जे इलाज ते ख़र्च करे चुका आहिनि। हुननि वज़ीर आला सिंध ऐं मोतसिब आला सां ऐं जेका साहिब हैसियत माण्हू आहिनि हुननि सां हुननि अपील कई आहे त ख़ुदारा हू हिननि जी मदद कनि ताकी हू पंहिंजे बचे जी जान बचाए सघनि ऐं हिन मुज़ी मर्ज़ जो इलाज कराए सघनि। कैमरामैन सां गॾु सैयद इमरान अली, धरती TV घारो।